ड्रिबू ढोरा हुजन ड्रिबू ढोरा हुजन या कलर कारो, जबल या सुन्य रुन्य ऋणपट उन्यारो, खड़ा खेड़ियूं अठास एकड़ बारो, मुलाए हर भींड तुंहिंजो आ भलारो, मुक़द्दस मुंहिंजे लाइ महान सिंधड़ी, मुंहिंजो मज़हब मुंहिंजो ईमान सिंधड़ी। अॼ आऊं मेरापुर जे सभिनी पढ़ियल लिखियल दोस्तनि स्टेज ते वेठल आहिनि, मुंहिंजे मेज़बाननि सभिनी खे हक़ मौजूदु GSM। मूं त अञा साह ई कोन खयो। मूं चयो शायदि मूंखे अञा कलाक खनि सम्झणो पवंदो त ॻाल्हाइणो छा ते आहे। मूं वरी लवणा आया त पोइ हिते सरवाण मूंखे चयो त शायदि मौज़ू बि हूंदा। सो अचानक केरु चयो अब्बासन खे लूह पटे चवंदा चयो बीह मथे बीह रहिया थी हाणे मेरापुर में पहिरियों दफ़ो आयो आहियां। इहा हितां जे मेज़बाननि जो जी महिरबानी आहे, उन्हनि जो एहसान आहे जो हिते मूंखे मेरापुर में ऐं मूंखे ॾाढो सुठो शहर लॻो। इहा ख़बर हुयमि त पढ़ियल लिखियल माण्हुनि जो शहर आहे। मूंसां गॾु साईं अब्दुल हक पल साहब पंहिंजो क़ौमी सोच रखंदड़ दोस्त, ऐं उन्हनि खे वठी आयुसि पाण सां गॾु ॾाहो करे। मदे जी ॻाल्हि आहे त ठरी खां 30 मैल पोइ ते ठरी पे ॻोल्हियूं। बहरहाल ॾाढो मज़ेदार सफ़र हो सुबुह खां वठी। ॻाल्हि हली पई मूंखां अॻु में, मूंखे पाण ॿुधणो, मां ॾाढियूं तिखियूं विखूं खणी आयो हुउसि त मूंखे ॿुधायूं साईं त इख़लाक़ साहब जेके आहिनि उन्हनि खे ग़ालिबन मज़हब ते ॻाल्हाइणो आहे, पर मूं अचे मस लाॾो ॿुधो सॼी महफ़िल ॿिया ॿुधी आहे। अॼोकी शायदि कचहरी मुंहिंजे ख़्याल में कल्चर जे हवाले सां आहे, मच कचहरी। ऐं दोस्तनि खे हिकिड़ो दफ़ो शाहपुर चाकर पोइ साल जी ॻाल्हि आहे, त दोस्तनि हिकिड़ो प्रोग्राम रखियो कचहरी जो। उनमें 60-70 माण्हू हुया ऐं मूं कंहिं पहिरें प्रोग्राम में ज़िंदगी में पहिरियों प्रोग्राम मुंहिंजो अहिड़ो हो जंहिंमें 90 खां 95% पढ़िया लिखिया माण्हू वेठा। न त कंहिं बि प्रोग्राम में 50% हूंदा आहिनि, ॿिया के ॿुधंदड़ हूंदा आहिनि, के आम माण्हू हूंदा आहिनि, पर उनमें जेके 90+ हुया उन्हनि में 80+ पलीजिस्ट हुया, यानी वो तो इंतहाई इंटेलेक्चुअल थियनि था। हेकां अछन मथन वारा ऐं उन महफ़िल में वरी मूंखे पुछ ॿधी महिरी करे सदारती महिमान करे छॾियो। मूंखां अॻु में जिन बि दोस्तनि ॻाल्हायो उन फिल ॿधी ॻाल्हायो पियो ऐं सच मूंखे ईअं लॻंदो त मूं ॾाढा किताब पढ़िया। हू पंहिंजे मुंहं सां माण्हू ख़ुशफ़हमी में पवंदो आहे न, त मूंखे ईअं लॻंदो आहे त मूंखे वरे थिया आहिनि किताब पढ़ंदे। मूं ॾाढा किताब पढ़िया आहिनि। उन प्रोग्राम में बि ही जॾहिं हुननि किताबनि जा हवाला पे ॾिठा त मां पेन कढियो, रुॻो किताब पे नोट कया। मूं चयो त मूं कुझु पढ़ियो ई कोन्हे। इन कैलेबर जा माण्हू जिन जीअं ॻाल्हायो पिए ते मज़ो पियो आहे ॿुधण वारे खे। मक़सदु ॿुधाइण जो इहो त हू एतिरा पढ़िया लिखिया माण्हू हुआ। मूंखे पंहिंजो उल्को पियो थिए त मां सदारती तक़रीर कहिड़ी करे सघंदुसि। एॾा सीनियर वेठा आहिनि जेके दुनिया जे इनकलाबनि जा हवाला। बहरहाल मुंहिंजो टाइम आयो। कॾहिं कॾहिं अलाह बि अहिड़ी इज़त बचाईंदो आहे जो माण्हू जे तसवुर में कोन हूंदो आहे।
आऊं परेशान होसि ज़ाहिर मूंखां सीनियर्स जिन खे दिलि मुंहिंजी मञे पई त कमाल आहे आऊं उते अंदरि जो हिकिड़ो परेशानी त हुई मन में सो मूंखे जेको शुरूआत करणी 5-10 मिंट मूं मस्त ॻाल्हायो आहे ऐं कमाल जा लिसनर हुया पिन साइलेंट जे थींदो आहे मूंखे ईअं लॻो त यकसोई सां बिल्कुलु ॿुधनि पिया ऐं साम्हूं वारे खे फील कराइनि पिया त असां तोखे ॿुधूं पिया उते ॻाल्हाइण जो मज़ो ईंदो आहे ईअं लॻंदो आहे त तव्हां जेको पोरियो कयो पिया तव्हां जेके दिमाग़ जी देगड़ी मां लफ़्ज़ बचाए कढो पिया उहो साम्हूं वारो सम्झे थो सो उन्हनि इन हिसाब सां 10-15 मिंट खां पोइ अचानक उन विचिन कुर्सियुनि मां हिकिड़े माण्हू हथ मथे खयो त मूंखे चुप करणी पई हू उथी बीठो वॾी उमिरि जा हुआ चए वाह वारनि खे हथणी चई अछो मथो थी वियो असांजो इहे ॻाल्हियूं ॿुधंदे ऐं कंदे जेके तूं पियो करीं मूंखे जो G3 जो बस टर्नी कई ऐं चुप थी वियुसि ॻाल्हि त सची ते कई कूड़ी त कोन ते कई मूंखे जे ॻोठ विया आहियूं असां रातियूं बुखुनि ते हलिया आहियूं माण्हुनि खे ओताकुनि ते वञी ॻोठनि में वञी सम्झाइण लाइ माण्हुनि जो साॻियो गन कुआड़ी में रही हाणे वरी तई संभरिया हो छोकिरा हाणे हुनखे असां छोकिरा पिया लॻूं हुनजे हिसाब सां हीअ क़ौम त कान सम्झंदी या तव्हांखे को आसरो आहे त हीअ क़ौम सम्झंदी एॾी वॾी प्रोग्राम में तव्हां अॻे ई हिकिड़ो फ्रस्ट्रेशन जा शिकार हुजो ऐं उते वरी तव्हांखे स्टॉप कराए अहिड़ो सवाल कयो वञे जंहिंजो पाण एतिराफ़ थो करे त असां वटि हल कोन्हे ऐं तव्हां हुनजो हल ॾियो उन वक़्तु मूं चयो त हुननि चयो त हीअ क़ौम सुधरंदी मूं चयो हा सुधरंदी चई कॾहिं मूं चयो अॼु इहो बि उन लाइ ग़ैर मुतवक़ो जवाब हो कीअं मूं चयो वेहो त ॿुधायांव न बीठे ॿुधायांव पोइ वेही रहिया मुंहिंजो तव्हांजे सवाल जे जवाब खां अॻु में मुंहिंजो हिकिड़ो सवाल आहे तव्हां सवाल जो जवाब ॾियो मुंहिंजो तव्हां मां सिर्फ़ु उहो माण्हू हथ खणे मथे जेको पंहिंजे घर चुल्ह ते पंहिंजे अणपढ़ियल ज़ाल पंहिंजे ॿार धीउ सां पुटनि सां क़ौमी कचहरी कंदो हुजे हथ उहो खणे पूरे पिंडाल मां हिकु माण्हू बि हथ कोन खयो मुंहिंजो जेको फिक्र तव्हां पंहिंजे औलाद खे नथा ॾियणु चाहियो तव्हां ॿियनि जे औलाद मां छो था तवको कयो असां ईअं कयूं था असांजे समाज जो ज़वाल जो जेको वॾो सबबु इहो आहे असां पंहिंजे औलाद खे इन तरह जी या जेका भला पुट माई ॼणे थी ॾिए न उन माई खे ॼट चवंदा उन जा ॼमियल पुट वणंदा आहिनि उन्हनि खे मिठो ॾींदा आहियूं ऐं उन्हनि जे माउ खे चवंदा आहियूं चरी आहे अधु मग़ज़ाणी यानी उनखे असां उथंदे ई निग्लेक्ट कंदा आहियूं सो ही हिकिड़ो अलमियो हो हिकांदन पासनि सां गॾु हिकिड़ो पासो हुयो यानी ॼाण जॾहिं पाण गॾिजूं था कंहिं बि बहाने सां दोस्त अचनि था वेहनि था टाइम ॾियनि था उम्मीद खणी था अचनि हिकिड़ा त एंटरटेन थियण था अचनि मज़ो ॾिसी ईंदासीं कुझु सम्झण लाइ अचनि था कुझु हासिल करे ईंदासीं मक़सदु त इहो हूंदो आहे मूंखे यादि आहे मां मतिलबु ॻाल्हि यादि थो कयां मक़सदु इहो आहे त कॾहिं कॾहिं आम ॻाल्हाईंदड़ जुमिला बि माण्हू जी ज़िंदगी मटाए छॾींदा हिकु जेके पाण तॾहिं गॾिजूं था कचहरियूं हिकंदा सूर आहिनि पाण धरती जा सूर आहिनि इज्तिमाही इनफरादी अलाए केतिरा केतिरा
तो तकरीबन ही अज का 20 साल अॻे 18 साल अॻे जी ॻाल्हि आहे। ऐं मुलाज़िम पेशा माण्हू बि आहे ऐं मां पघार कॾहिं महीने जी कोन खई, 2 पघारूं 3 पघारूं कॾहिं खणंदो हुउसि, छो त ॿी टी पीढ़ी खां या चौथी पीढ़ी खां 2 ॿार ज़मीन जा आहिनि, इन करे इहो वरी सेविंग कंदा हुआसीं। सो मूंखे हिकिड़े माण्हू खे ॾोकड़ ॾियणा हुजनि, जून महीनो हुजे ऐं मूंखे हिकिड़ी जाता मिलणा हुजनि, ॿिए हंधि ॾियणा हुजनि, जितां मिलणा हुजनि मिलिया कोन। ॾियण वारो अहिड़ो छितो जहिड़ो पठाण जो कर्ज़ हूंदो आहे न, पतके में हथ। उन वक़्तु आउं परेशान थी वियुसि जितां मूंखे मिलणा हुआ न मिलिया। जून महीनो आहे ऐं परेशान। अचानक मूंखे ख़्यालु आयो त मुंहिंजो पघार रहियूं पयूं, पर उन वक़्तु मूंखे पघार खणण लाइ 50 किलोमीटर मोटरसाइकिल ते सफ़र सां बि जून महीनो मंझंदि, पर सोचुम त इज़त खां वधीक कुझु कोन्हे। 1 to 5 मोटरसाइकिल मूं वटि, तॾहिं बसां बि मैं हुआ वारी ॻाल्हि आहे न। सियारे में बि मथो न आहे ढकणो, जैकेट न आहे पाइणी, त गर्मी में मथो न आहे ढकणो, सो हिकिड़ो रूमाल ॿधोसीं ऐं बाह हुजे। पहुतासीं पंहिंजे ऑफिस में, तॾहिं टिकलियूं इहे जो हूंदियूं हुयूं उन्हनि ते सही करे पघार खणबी। सो मूं क्लर्क खे जीअं पहुतो, अस्सलाम वालेकुम, वालेकुम सलाम, क्लर्क हेड क्लर्क मुंहिंजो पघार ॾियो। त हुनजो मां ॿाहिरां जो आयुसि त मुंहिंजे कपिड़नि मां बि बाह बि अचे न। तो हेड क्लर्क जेको उनखे महसूस थियो त मां जो ॿाहिरां आयुसि त भई कोसो एॾो लॻो पियो आहे, अखियूं ॻाढ़ियूं, मूंखे चई वेह पाणी पाणी पी। मूंखे इहो हुजे त यार वीचारे कहिड़ी ख़बर, मूंखे वरी 50 किलोमीटर पोइ ते वञिणो आहे, कर्ज़ ॾेई वरी मूंखे ॻोठ पहुचणो आहे। अध मग़ज़ी वारा छा, मूं चयो तूं छॾ महिरबानी कर मूंखे ॾे। पर मूंखे बाह में सट ॾेई कुर्सी ते विहारियो। मूंखे ॾाढी चिड़ हुजे, पर हाणे करे कुझु कोन थी सघियुसि, छो त मूंखे पैसा वठणा हुआ। उन विहारियो मूंखे। हाणे मां बूथ ॿिए पासे हुनखे साइड हणी वेही रहियुसि। उमिरि रिटायरमेंट में को साल ॾेढ हुजेसि, हू औलाद वांगुरु पाईंदो, असां नौजवान औलाद वांगुरु असांखे मतिलबु ख़्यालु पियो करे त एॾी गर्मी में आयो आहे। हुन बेल ऐं पटे वाले खे चई पहिरियां पाणी खणी आ। आऊं पियो चवां मुंहिंजो टाइम पियो वेस्ट करे, बाबा तोखे टिकलियूं ॾिनियूं त ॾोकड़ ॾे त मां वञा। हुन चांहि बि चई, उन बि चई। हाणे हुन महसूसु कयो त मां कावड़ी वेठो, हुन मूंसां ॻाल्हाइण जी कोशिशि कई। मूंखां पुछे उमिरि घणी अथई, मुंहिंजो त बूथ ॿिए पासे हुजे न। मूं जवाबु कोन ॾिनो। वरी पुछी, हिकदमि दिलि में ख़्यालु आयो त भला आउं कावड़ पुछे जो पघार जो जवाबु ॾेई छॾ त मां छा कंदोसां, मुंहिंजो त होॾां बि बेइज़ती थी वेंदी। मूं हुनखे ॿुधायो मुंहिंजो 32 साल। ईअं 32 साल। वरी ॿियो सवाल कयो, इंसान जी एवरेज उमिरि केतिरी आहे? मूंखे हिकदमि ख़्यालु थियो त ही मूंखां सवाल करे मूंखे फासाइण जी कोशिशि त कोन थो करे। ही छो थो मूंखां वरी ॿियो सवाल हिन छो कयो? हिन वरी पुछियो, मूं चयो 60 साल। 60 मां 32 कट, त मूं कुर्सी सिधी कई थोड़ी हिन ॾिसण लाइ। मूं चयो 28। हाणे वरी दिलि में थोड़ी इहा थी त यार पघार वठणी आहे, बूथ ख़राब न कयां। 28 में रातियूं घणियूं? अञा ताईं मां न पियो सम्झां त ही छा थो पुछणु चाहे मूंखां। मूं चयो 14। मूंखे चई उहे त न सुम्हणियूं, तुंहिंजी ज़िंदगी बची 14 साल आहे, एॾो परेशान? यकीन कयो त छिक निकिरियो त मां 14 साल जहिड़ो हूंदुसि। बाक़ी वो चश्मो हिते लॻल हो, लाहे रखियुमि टेबल ते, मुड़िसी ख़तमु। उन कामिल मेमण जे इन फिक्रे ज़िंदगी तब्दील करे छॾी त टाइम थोरो आहे। ऐं उन खां पोइ मूं निंड घटाए छॾी त वाकई टाइम थोरो आहे। यानी कचहरी में पाण आयासीं त पाण जॾहिं माण्हू गॾिजे थो, का गुफ़्तगू थिए थी कि जुमिला ज़िंदगी तब्दील करे था छॾी। असां वटां मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं मुंहिंजे साम्हूं हेॾा सारा पढ़िया लिखिया तारीख़
दुनियूं वेठियूं आहिनि, पर आऊं शायदि इहो सम्झां थो, यकीनन मूंखे ख़ुशफ़हमी कोन हूंदी, ऐं इहे त कॉन्फिडेंट बि आहियां त शायदि काइनात में सिंध उमुल तहज़ीब आहे, उतां कल्चर हितां ई निकितल आहे, ऐं ख़ामोश स्कूल आहिनि जिते बिना पघार जे उस्ताद पढ़ाइनि था, ऐं नऊं नसुल नठा नवां असांजूं उहे तहज़ीबूं रस्मूं मसला मसाइल सम्झनि था, ॿुधनि था, जिन खे अॼु खां 25 साल अॻे हिकिड़ी मंज़ूम साज़िश तहत ख़तमु कयो वियो, ऐं हुन जा साइड इफेक्ट जेके निकिता हू पंहिंजो बाबा मूंखे हिकिड़ो दफ़ो ॿुधायो त भॾा ठहियल हूंदा न बननि ते, बैराज भॾो ठहियल आहे, भाई एतिरा 60 फुट भॾो आहे, हीअं मूंखे इहा सम्झ में कान ईंदी त भॾा छो ठहियल आहिनि, चए भाई सरकारी भॾो आहे, बनियूं हुन पासे ॿियनि जो हुन मिसायो, विच त सरकारी भॾो आहे। मुंहिंजो बाबा खां पुछियो, मुंहिंजो बाबा भॾा छो आहे, चए बाबा अंग्रेज़ वॾो सियाणो हो, ही भॾो जेको ठाहियो अथऊं उहो हेठि करे ठाहियो अथऊं, अलाए छा पाणी जेको आहे सो ज़मीनुनि में जेको सेक थिए थो न, इन भॾे सां सेक न थींदो, जंहिं ॾींहुं भॾा पूरिया बनियूं कलर थी वञूं। अॼु सम्झ में अचे थी, अॼु सम्झ में अचे थी त उन्हनि रुॻो भॾे लटण सां ज़मीनूं सेक करे वियो वञूं, असांजो ओताकूं फिटण सां असांजा दिमाग़ सेक करे विया हलिया, असांजी इख़्लाक़ियात तबाह थी वई। रुॻो हिकिड़ो अमल उन्हनि धुरनि जिन जी ख़्वाहिश हुई त हीअ क़ौम सुभाणे जा ख़तरा पैदा करे सघे थी, ॿियो असां छा कयो, असां मां नुक़सानु कहिड़ो कंहिंखे, या असांजो घर सुखियो हो, असांजी सिंध सुखी हुई। सभिनी सूरनि जो जेको सबबु आहे उहा सिंध जी शाहूकारी आहे। कंहिं अमीर जो घर हूंदो आहे, चोर खे निगाह में हूंदो आहे, कुतो बि चौकी ॾे थो, मोर्चा बि ठहियल आहिनि, पहिरेदार बि आहिनि, पोइ उन्हनि सभिनि खे काउंटर करण जे लाइ चोर वटि टेक्निक्स हूंदियूं आहिनि पंहिंजूं पंहिंजूं, त कुते लाइ गोश्त करणो आहे, चौकीदारनि जी टाइमिंग ॾिसणी आहे, घर वारनि खे निंड कीअं अचे, मतिलबु मक़सद महवर उन घर मां चोरी करणो हूंदो आहे। सिंध बि उहो घर आहे जंहिं वटि मिल्कियत आहे। हिन सिंध मां चोरी करण जे लाइ, भाॻियनि खे मेंटली डिस्टर्ब करण जे लाइ, मुंतशिर करण जे लाइ, रस्ते तां हटाइण जे लाइ हेकांदा तरीक़ा थिया। 71 खां पोइ खणी वठोसि, कंहिं वक़्त में नंढा हुआसीं, चयो वियो त भुट्टे साहब जो एहसान आहे क़ौम ते, असां नंढा हुआसीं, कहिड़ो, कापी जी इजाज़त ॾेई, कापी कल्चर एजुकेशन में, इहा इन करे त भई सिंधी माण्हू अॻिते मथे चढ़ियल कोन हुआ, ऐं भुट्टे साहब जी ख़्वाहिश हुई त सिंधी माण्हू ऑफिसर थिए, इन करे पोइ एजुकेशन डिपार्टमेंट खे इहो अहकाम मिलिया त थोरी कापी में रिआयत कयो, सिंधी माण्हू अॻिते थियनि त पोइ नौकर में अचनि, ऐं इनखे माण्हुनि खे दलील तौर मंझरायो, खोड़ माण्हुनि असां सां बहस बि कया उन ज़माने में, जॾहिं यूनिवर्सिटी में पढ़ंदा हुआसीं, उन ज़माने जी ॻाल्हि थी। ऐं चवंदो हुया जेकॾहिं शुरूआत उन दौर में जेकॾहिं थी आहे, मूंखां वधीक सीनियर्स वेठा, पोइ हिते खे छॾियो, हितां खां तबाही शुरू थी थिए क़ौम जी, ऐं पोइ रिज़ा साहब जी महिरबानी, उन नंढड़ो सोराख जेको हुनखे दर करे छॾी, उन नंढड़े सोराख खे, छो त खाट पहिरियां रंबे सां नंढड़ो सोराख थींदो आहे, ऐं पोइ माण्हू चुपण जी जाइ ठहंदी आहे। 70s खां पोइ 80 खां अॻु में उहो सोराख ठाहियो वियो, ऐं उन खां पोइ वरी पूरो दर ठाहियो वियो, यानी उन्हनि जो प्रोग्राम हो त भई क़ौम अणपढ़ियल पैदा थिए, डिग्री याफ़्ता ॼट गॾह पैदा थिए, ऐं ज़िया साहब जी महिरबानी, जंहिं वरी
वॾेरनि खे मजलिस शूरा जे मेंबरनि ज़रिए प्राइमरी टीचर जूं नौकरियूं ब्लैंक मुंहिंजे हवाले ॿिए जे हवाले तव्हां पंहिंजे वाठनि खे ॾियो वञे ऐं पोइ उहे अहिड़ा उस्ताद असांखे ना अहल ना हंजार जाहिल उस्ताद मिलिया जिन जाहिलनि जूं फ़ौजूं तयारु कयूं जिन बहितरीन पढ़ाकू उस्तादनि जी इज़त तबाह करे छॾी जो मुंहिंजा एॾो खोड़ असांजे हम उमिरि हूंदा या असां खां वॾा त हिकु वक़्तु अहिड़ो हो जो उस्ताद जी नौकरी वठण लाइ को तयारु कोन 90s 91 92 हिन तौर जी ॻाल्हि आहे त असांखे वाफ़र थी त बाबा असांजी जो मास्तरड़ी केरु थो वठे उन वक़्तु हुनजी लेवल एतिरी किरी चुकी हुई ऐं उहे उन छो त उहे जेके उस्ताद ॾिना विया हुआ उहो तव्हां ॾिठो हूंदो अख़बार में बि आयो त ऐं असां अटो लिखंदड़ उस्ताद नसुल छा सुधारींदो यानी हिकिड़ो पूरी प्रोग्राम ज़रिए 80 खां पोइ दाड़ियल कचर जो पैदा थियण स्पीड सां उतां खां फिटी वञण जीअं अॼु कचहरी कयूं पिया उन ज़माने में उतां खां न ईअं कचहरियूं थींदियूं बांदी जे भरिसां केरु ॾाहरी जंहिंजे उतां ते 50 खट पई हूंदी नूर मोहन जो वालिद साहब मूंखे नालो ज़हन ते कोन थो अचे पर नूर मोहन जो पुटु आहे 50 खट पई हूंदी जिते माना कचारा हूंदा हर क़िस्म जी यानी पोइ असांखां एजुकेशन असांखां उताक जेके ख़ामोश ऐं मुफ़्त जूं दर्सगाहूं उहे गैराबाद स्कूल गैराबाद पर ऐं इख़लाक़ सां वारी ॻाल्हि ते ईंदुसि त वरी मदरसा आबाद ऐं उहे मदरसनि जी सरपरस्ती अक्सर धारे वटि अफ़गान वटि 79 खां पोइ गॾह जा पुट जॾहिं हेॾा निकिता कपिड़ो खपाइण वारा काठ कढण वारा उन्हनि सभिनि जा रुख हेॾां कया विया हितां अची रोडनि रस्तनि सां अफ़गाननि अचे मदरसा ठाहे 79 खां पोइ शायदि जेकर तव्हां सां कैलकुलेशन हूंदी साईं वटि त शायदि 1 लख मदरसा वधिया अफ़गान रशियन वार खां पोइ हिन पासे जॾहिं अफ़गानी टिपिया त उन्हनि माना तव्हां खां शऊर फुरण लाइ तव्हां खां औताक फुरी वई तव्हां खां एजुकेशन फुरी वई वरी हुन सां गॾोगॾु ॿाहिरियां माण्हू असां जेकॾहिं नौशहरे में हिकिड़े माण्हू खे टीटी पिस्टल आहे हथ अची वियो पुलिस खे 13 ॾींहं में हुनखे चालान करे छॾियो वज़ीरिस्तान खां जेका ट्रक किलेशन को हुजे अचे त हुन ते कंहिं ते को केस कोन थो थिए कश्मीर कंदकोट ॾिसो दहचका उन्हनि खे पहचन के था मूं त तव्हां यकीन ॾिठा हूंदा वॾा वॾा हथियार जिन खे 3 मोटरसाइकिल लाटण वांगुरु खणनि उहे अहिड़ा त कोन जो वेही छॿे में अचनि बगल में रिकी अचनि उहे हिते पहुता कीअं जिन आंदा उहे दाड़ियल कोन जिन जे हथनि में उहे दाड़ियल यानी शऊर फिरियो वियो तालीम ज़रिए पाण में वेहण जेको कम्युनिटी सिस्टम आहे मोहन जो दड़ो बि कम्युनिटी सिस्टम जी गवाही ॾिए थो त हीअ क़ौम वेही सलाह मशवरा कंदी पाण में ॻोठ वारा मीटिंग कंदा उहा मीटिंग ज़ाहिर आहे अॼु पाण कयूं पिया सभिनी मसइलनि ते ॻाल्हायूं पिया यानी हुन कम्युनिटी सिस्टम खे टोड़ियो वियो जंहिंसां समाज जुड़ंदो आहे जंहिंसां इख़लाक़ी तरबियत थींदी आहे जंहिंसां फ्यूचर जी प्लानिंग थींदी आहे उहा कम्युनिटी सेंटर तबाह कया विया असांजा वरी जितां शऊर पैदा थिए थो उन शऊर वारी कुर्सी ते ॼट वेहारियो वियो हिकिड़ो दौर अहिड़ो हो जंहिं 5 दर्जा पास कया डायरेक्ट 9th मैट्रिक जो एग्ज़ाम ॾेई पियो सघे 9th मैट्रिक खां पोइ फर्स्ट ईयर इंटर इम्तिहान ॾेई पियो सघे यानी पढ़ियल 5 दर्जा आहे प्राइमरी पास है पर वो डायरेक्ट 9th 10th फर्स्ट ईयर इंटर ॾेई उस्ताद थी पियो सघे यानी होॾां तव्हां खां औताकूं तव्हांजूं बंदि करायूं सिज लथे खां पोइ ग़रीब माण्हू धाड़े ते डप खां दर बंदि करे घरनि में आस्ते आस्ते एतिरा वरी गुज़रिया जो जेके उहे वॾा सॾा जिन खे फ़िक्र हूंदो औताक जो ऐं उन्हनि जो ॿियो नसुल तयारु थियो उन्हनि औताकुनि जा दर बंदि ॾिठा त उन्हनि वटां औताक जी
अहमियत ख़त्म थी चुकी। एतिरो स्पेस ॾिनो, एतिरो ताईं इहो माहौल पैदा कयो वियो त जेको नंढड़ो नओं नस्ल तयारु थिए थो उन्हनि खे सुभाणे उतार जी ज़रूरत न पए। जट उस्ताद भर्ती करे जिन खे 60 साल नौकरी करणी आहे, उन्हनि जट इब्न जट पाण जट हा 50 ॿारनि जे हवाले करे अणपढ़ियल नस्ल पैदा कयो वियो। गॾ मैट्रिक खां इंटर खां ग्रेजुएशन ताईं कॉपी करे पास थिया। जंहिं शागिर्द खे गाइड वठणी हुजे इम्तिहान वारे ॾींहुं ऐं पेपर ॾेई मोटी अचे, उहो किताब छो पढ़ंदो? उनखे ज़रूरत कहिड़ी पए? किताब पढ़े त समझे, सवाल पैदा थियनि दिमाग़ में, फिक्रमंद थिए। इन करे उहो सिस्टम ख़त्म कयो हिन शइ खे। ग्रेजुएशन ताईं एमफिल ताईं असां खोड़ माण्हू तव्हां वेठा हूंदा, ऐं सरवाण खे कोन थो चवां फर्स्ट ईयर में पढ़े पियो एमफिल में, पर अॻे जी ॻाल्हि आहे त हेॾियूं वॾियूं डिग्रियूं उन खां पोइ जेका CSS PCS जा एग्ज़ाम उहो त उन्हनि खे मिलंदी। वो कंहिं विच में चओ त CSS जे PCS CSS जो चेयरमैन गिह खपाईंदड़ खे मुक़ररु कयो वियो। माना CSS जेका ऑफिसर थियनि था, जेके मुस्तक़बिल जी प्लानिंग कंदा, जेका ब्यूरोक्रेसी आहे मुल्क जी, उन्हनि ते बि जट विहारिया विया। ऐं स्पेशल इहो असां नंढनि सूबनि सां इहो सभु अलाए कहिड़ी वतन परस्ती ही, अलाए कहिड़ी हुबुल वतनी ही, जो तव्हां जिते जटनि जी फौज तयारु करण था चाहियो, जिते हिकिड़ो बिगड़ियल समाज पैदा करण था चाहियो, ई कहिड़ी ख़ैर ख्वाही हुई? असां सभु उन मां गुज़रिया आहियूं, उन अज़ियत मां गुज़रिया आहियूं। सिंधी क़ौम इन अज़ियत मां गुज़री आहे। उन खां अलावा जेका साईं वरी इख़लाक़ सां वारी ॻाल्हि थी अचे त असां वटि अॼु बि कंहिं दोस्तनि सां ॻाल्हि थी त मूं चयो ॾिसो त सही, मूं जॾहिं क़ुर पढ़ियो त मूंखे जेको मुले ॿुधायो उन खां क़ुर लॻो। छो त मुले मूंखे इनफरादी इबादत जो दर्स ॾिनो। नमाज़ पंहिंजे लाइ पढ़ंदे, हज पंहिंजे लाइ कंदे, उमिरो पंहिंजे लाइ कंदे। ॿियो त असां वटि नंढे हूंदे खणी पहाका, पंहिंजी पग संभाल, पंहिंजो घर संभाल, पंहिंजी क़बर छॾा, पंहिंजी क़याम छॾा। लेक्चरनि ज़रिए, तवील लेक्चरनि ज़रिए माण्हुनि खे ईअं हिप्नोटाइज़ कयो वियो, अजकर गुनाह ख़त्म थींदा। मूं जहिड़े हिकिड़े गुनाहगार खे जंहिंजे घर में कुझु कोन हुजे, हिकिड़ी मैं हुजे जेका मुंहिंजे बचनि जो खीर आहे, पर मूंखे एॾो ख़ौफ़ज़दा कयो वियो, एॾो ख़ौफ़ज़दा कयो वियो, ऐं नफ़सियाती मरीज़ थी वियो ऐं मूं वञी डुकी वञी पासपोर्ट ठाराई। मूंखे ॿुधायो त 1.5 लख भरींदे मूं वञी मैं खपाई। सॼे घर जो खीर जेके मुंहिंजा बच्चा पीअंदा, पैसा खुटिया, मूं ज़ाल जा हेरिंग बि खणिया, वञण जो ख़र्च खुटो, मूं न्याणी जा बि ॻह खपाया। सॼे घर जो अल्लाह तलह करे ऐं सिर्फ़ु पंहिंजी क़बर छॾाइण पियो वञा, ऐं उन ते आउं पशेमान बि न। इन क़िस्म जूं सोचूं ॾेई समाज खे उबतो सुबतो कयो वियो। ऐं असां आस्ते 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 इन 30-35 सालनि में हिकिड़ो अहिड़ो कैडर तयारु थी वियो जो बिल्कुलु बेपरवाह, लापरवाह, जंहिंखे न पंहिंजो उताक जी ॻणती, न जंहिंखे पंहिंजे स्कूल जी ॻणती, न जंहिंखे पंहिंजे ॻोठ जी ॻणती। उन्हनि स्कूलनि मां पढ़ी वरी जेके वॾेरा असांजा तयारु थिया, सो टके जा 500 घरनि जो को वॾेरो चङो मुड़ुसु आहे, सॼो ॻोठ हुनजे पोयूं आहे। ऐं उनखे जॾहिं प्रोटोकॉल मिले थो अॻियां कंहिं वोटनि जे बुनियाद ते कंहिं पार्टी वटि, कंहिं सियासी पार्टी वटि, उनखे ऊची रिस्पेक्ट मिले थी, हू वॾेरो इन करे अहिड़ो ॻोठ वारा उनखे सपोर्ट था कनि। ऐं उन अॻियां प्रोटोकॉल भला हुकुम कर तोखे छा खपे फलाणा खान, उहो ईअं थोरी थो चए। 90% ईअं कोन था चवनि त मुंहिंजे ॻोठ में स्कूल कोन्हे, मुंहिंजे ॻोठ में छोकिरी नियाणियुनि लाइ स्कूल कोन्हे। हू इहो थो चवे त वधि में वधि मूंखे उताक ते रोट ॾियो, मूंखे पंहिंजे पुट लाइ नौकिरी ॾियो, मूंखे पंहिंजे भाइटे लाइ नौकिरी ॾियो, या पंहिंजे दलाल लाइ नौकिरी ॾियो। अहिड़ो कैडर तयारु थियो जेको ज़हनी मरीज़, कॉम्प्लेक्स जो शिकार। असां वटि अक्सर मूं जेको जज कयो आहे पंहिंजी लाइफ में, त माण्हू जेतिरो अॼु जे दौर में समाज में 90+ अहिड़ो माण्हू तयारु थिए थो, जेतिरो वॾो आहे ओतिरो वधीक नफ़सियाती मरीज़ आहे, ओतिरो वधीक कॉम्प्लेक्स जो शिकार आहे।
जेतिरो वॾो जेॾी वॾी गाॾी ओॾो वॾो कॉम्प्लेक्स। मुकड़े हितां ई उन कचहरी में शायदि न जम हो अलाए कोन। ऐं किथां मोटियोसि ऐं शहर जो नालो कोन थो वठां, पर कंहिं दोस्त त वेठा हुआसीं असां रस्ते में अचूं पिया, किथां मोटियासीं, साईं फलाणी जाइ ते अचो, असां चांहि पीअंदासीं। ओके, असां पहुतासीं, 2-3 गाॾियूं हुजनि, दोस्त गॾु हुजनि, पहुतासीं। उन माग मकान जो मालिक बि कुर्सी ते वेठो, उहा जेका अॻी संगत वेठी, हुन वरी असांजी औकात खां मथे असांजी तारीफ़ जो कई। ऐं मूंखे फील थियो त उहो जेको वेठो हुयो उनखे का ख़ासि इन सां दिलचस्पी कोन, या उनखे पसंदि कोन पई अचे ॻाल्हि, इहो फील थियो, या हुन करायो या असां फील कयो। शायदि हुनखे हक़ बि जाने बि हूंदो, छो त तमामु वॾो माण्हू हो, कुर्सी ते वेठो ऐं कुर्सी जे कपर ताईं नूरजां हुअसि ऐं टंग ते हुअसि, टेक ॾेई कुर्सी खे वेठो, उते ई हथु ॾिनो हुन असांखे सभिनी खे। ख़ैर ज़ाहिर जेकॾहिं साईं वारा घुराइनि था, साईं ॿिया महिमान वेठा आहिनि, असां त साईं जे करे वियासीं। इहे फील ज़रूर थी। ज़िक्र छिड़िया जेको असांजो ॿियो मेज़बान हो, हुन चयो साईं हीअं साईं डबाई साहिबु फलाणो मटी टेर चंड तां लथो आहे, सिज ते वेंदो आहे, ज़मीन खां लथो आहे, हेॾे होॾे जे थींदो आहे। हुन जेको आहे सो पंहिंजी लहजे मां बि महसूसु करायो कोई देरि थी। बहरहाल ॻाल्हि थी सिंध जी, हुन जो छाजी सिंध जी ॻाल्हि आई कोन, पर असीं ईअं फलाणा अॻे ई त तता पिया हुआसीं। वरी जो बुल ॾिनई त मुंहिंजो सोच सरासर वधिया घटा, बुल छॾे सो बुल जो पुटा, लोड़ो पियो लोड़े खे खाए, ॾोहिटी नानी खे सम्झाए, पुट जी पीउ ते टठो लाहे। ताड़ी हुई ना सोच सरासर वधिया घटा, बुल छॾे सो बुल जो पुटा, लोड़ो पियो लोड़े खे खाए, ॾोहिटी नानीअ खे सम्झाए, पुट जी पीउ ते ठठोल आहे, सिस्टम डावाडोल आहे, सिस्टम डावाडोल आहे। या मदरसे मस्जिद जे नाले पिनण जो कमु ॿार हवाले, पंहिंजो भरे घर कूड़ो कुरानी, अलाह जे नाले पैमानी, अहिड़नि ते लाहौल आहे, सिस्टम डावाडोल आहे, सिस्टम डावाडोल आहे। ऐं इन करे था टैक्स लॻायूं, चवे हुकूमत कर्ज़ था लायूं, इन करे था टैक्स लॻायूं, चवे हुकूमत कर्ज़ था लायूं। क़ौम खे लोड़े मर्ज़ लॻी वियो, कर्ज़ लथो किथ कर्ज़ चढ़ी वियो, अॼु बि हथ कशकोल आहे, सिस्टम डावाडोल आहे। ऐं मर्द ईअं ॼण कुकड़ ते पाणी, मर्द ईअं ॼण कुकड़ ते पाणी, घाट मथे आ ज़ाल सियाणी। मर्द ईअं ॼण कुकड़ ते पाणी, घाट मथे आ ज़ाल सियाणी। मुड़स खणी आ कंध झुकायो, जॾहिं खां इनकम सपोर्ट आयो, मायुनि जो माहौल आहे, सिस्टम डावाडोल आहे। ऐं शींहनि छॾिया लॻ लाॻापा, गॾहनि घोड़नि जा संज पाता। शींहनि छॾिया लॻ लाॻापा, गॾहनि घोड़नि जा संज पाता। ऐं लूमड़ जी थी लहे ढिबाई, ॿिली कुए जे हेठां आई। शींहनि छॾिया लॻ लाॻापा, गॾहनि घोड़नि जा संज पाता। लूमड़ जी थी लहे ढिबाई, ॿिली कुए जे हेठां आई। कुअनि हथ कंट्रोल आहे, सिस्टम डावाडोल आहे। सो ॻाल्हि पे केसीं उन वॾे माण्हूअ जी, जंहिं हिन ते वरी तनक़ीद कई, मतिलबु कॉम्प्लेक्स इहो हूंदो जो माण्हू पाण खे अकुल कुल सम्झे पाण। त मूंखे इहो महसूसु थियो, हिकु त अॻे ई हुनजो रवैयो जेको हो सो ॾाढो दर्दनाक हुयो। ऐं मूं इहा ॻाल्हि कई, मुंहिंजे जेतिरो जेतिरो मूं ॾिठो आहे, जेतिरो जेतिरो माण्हू वॾो थिए थो, ओतिरो कॉम्प्लेक्स जो शिकार आहे।
तो वो ॾिठो त उन हिकदमि निराड़ में चुरपुर शुरू थी। उनखे इहो फील थियो अथई मूंखे, मूं हुनखे महसूसु कोन करायो, पर काफ़ी दोस्त वेठा, पर मुंहिंजी निगाह ज़रूर उन ॾे, ऐं हुनजे निराड़ में जब चुरपुर थी त हुन टंग टंग ताला थी। ऐं पोइ ॿिए कंहिं चयोसि इहो कीअं? मूं तव्हां ॾिठो कोन्हे, वॾो माण्हू जॾहिं गाॾी मां हलाईंदो आहे त हू चाहींदो आहे त मूंखे प्रोटोकॉल मिले, ही छा आहे? हू चाहींदो आहे त मूंखे निवड़ी हथ ॾियनि, इहो छा आहे? हू चए थो जंहिं कुर्सी ते मां थो वियां मुंहिंजे भरिसां आम माण्हू न वेहे, ही छा आहे? त हू जेको सिरकियो थोरो अॻिते ॾिठो सिधो थी वेठो। ही असांजे समाज जा पाण हिकिड़ी ॻाल्हि कईसीं अथई हल पिया आहिनि। हाणे इहे जेके इन टाइप जा कॉम्प्लेक्स जा मरीज़, पोइ असांजो इंटेलेक्चुअल हुजे, नाम निहाद इंटेलेक्चुअल हुजे, नाम निहाद उस्ताद हुजे, नाम निहाद दानिश्वर हुजे, नाम निहाद सहाबी, ज़ुल्म नथा ॾिसो त कहिड़ो केर बि सहाबी थी सघे थो साउंड। जेके जर्नलिज्म जी डिग्री आहे, हिकु अहिड़े मुल्क में रहो पिया जिते चयो थो वञे त कानून आहे, कानून जी हुकुमरानी आहे, उते बिना डिग्री जे तोए तारे ते तारे ऐं तोए तोते में फ़र्क़ु न रखंदड़ बि सहाफ़ी आहे असां वटि। माज़रत सां मां पढ़ियल लिखे सहाफ़ी जी ॻाल्हि कोन थो कयां, पर पाण हिकिड़ी जनरल ॻाल्हि था कयूं। इहो सॼो इन क़िस्म जो केडर जेको तयारु थियो आहे, उन केडर उहो इनफरादी नफ़नि में फाथल आहे। इनफरादी नफ़नि जे करे हर को पंहिंजे घर भरण जे करे सिंध खां लातालुक थींदो वियो, समाज खे बहितर जोड़ण खां लातालुक थींदो वियो, ऐं पोइ सिंध नधड़काई वारी अहसास में। असां अख़बार में पढ़ंदा आहियूं त बाबा जोई में तेल निकितो आहे त बेशुमार बि सिंधी कोन्हे, असां सिर्फ़ु ॿुधंदा आहियूं। असां इहो बि रुगो ॿुधंदा आहियूं, मां त तव्हां यकीनन नंगर विया हूंदा जिते अछी मिठी निकिरे थी, चाइना वञो, अछी मिठी जेकी चाइना मिठी चवण साल छा था चवनि, जंहिंमें चीनी जा थांव ठहनि था, उहा मिठी उतां कॾहिं गुजरात थी वञे, उते थांव ठहनि था, उतां खजी वरी नंगर पार्कर में खपण अचनि था। हिते को बि अहिड़ो सभु मुर्दार आहिनि हुकूमत में वेठल जेका उते फैक्ट्री नथा हणाए सघनि। ग्रेनाइट जी हिकिड़ी सिर 1200, जेकर तव्हां पुछंदो जेके बि दोस्त आहिनि सम्झण वारा, कराची में जेकर वञो सुठी क्वालिटी जी ग्रेनाइट जी हिकिड़ी सिर 1200 रुपए मिलती आहे। WFO वारनि विच में जेको ग्रेनाइट खणायो पे 800 रुपया ट्रक। ऐं त चवंदुसि ADC जेको मिठी हो, DC मिठी, त उनखे अलॻि शाबस आहे, जंहिं सुतल खे उथारियो। ही छा आहे? लातालकी आहे। हाणे असां जेको सिंध मां सथ असांजो अहिड़ा अंग अखर गॾु कया आहिनि, असां कोर्टुनि जा ऑर्डर गॾु कया आहिनि, असां जिते असांजी हिकिड़ी टीम पूरो कमु थी करे, त बस जेको कानूनी हक़ आहे हिन चरी क़ौम जो, जेको मुल्की आइन में तय थियल आहे, असांजा माण्हू त उहो बि वठण लाइ तयारु कोन आहे। ॻाल्हियूं कहिड़ियूं कंदा, रोड ते बि गला फाड़े मथे खे पटियूं ॿधंदा, गारियूं ॾींदा वतन, बसि उहा सम्झनि असां गारियूं ॾिनियूं। हिकिड़ो अणपढ़ नस्ल पैदा करे रोडनि ते जय जयकार कराए, नारा हणाए, जॾहिं असां गॾु कया आहिनि। सिर्फ़ु हिकिड़ी डिस्ट्रिक्ट सांगड़ जी सॼी गॾु कई असां रिपोर्ट। उहो जेको कानून कंहिं वकील सां जॾहिं डिस्कस थियो त उन कानूनी हवाले सां उहो मूंखे पढ़ाया लिखाया त साईं जेको बि हितां गैस या ऑयल फील्ड जेका बि आहे, जेके बि मिनरल्स निकिरनि था जितां, उतां जे 10 किलोमीटर अलाए 5 या 10 किलोमीटर सराउंडिंग में डेवलपमेंट हेतिरी तरक्की उहा इन फील्ड ते आहे। 50% 50% नौकरियूं उतां जे उन ज़िले जे मक़ामी इलाइक़े जे माण्हुनि खे। पर जॾहिं असां उहो जेका हिननि सुप्रीम कोर्ट में हाई कोर्ट में लिस्ट जमा कराई आहे, उन्हनि ऑयल कंपनीज़ गैस कंपनी वारनि, असां जॾहिं उहा लिस्ट हथ कई आहे, 8 खां 9% मक़ामी माण्हू उतां जो MPA, उतां जो MLA, परवाही कोन हुनखे। इथोका कलोका जे मेंबर बणिया आहिनि, गदा कल हुआ अॼु तवंगर बणिया आहिनि। पंहिंजो घर अल्टो गाॾी मां सियासत कंदड़ माण्हू 5 साल में V8 में चढ़ी घर थो अचे, मोड़ूं ॿुधी।
पाण तरक़ी याफ़्ता मुल्क तबाही ॾे असां जॾहिं खां हो संभालियो मुंहिंजे सम्झ में त ज़िया जी तकरीर पोइ ॿुधी असांखे यादि कोन्हे नंढा आहियूं पर पोइ ॿुधीसूं त उस वक़्तु मुल्क बहुत ख़राब हालात से गुज़र रहा है इहा हुई उनजी तकरीर वरी जॾहिं जुनेद साहब खे मिलियो वज़ीर आज़म तकरीर कई त जुनेद साहब जे वज़ीर आज़म में भी इहो जुमिलो हो त इस वक्त मुल्क बहुत बुरे हालात से गुजर रहा है वरी 88 में मोहतरमा जी हुकूमत आई मोहतरमा जी तकरीर भी आई तो इस वक्त मुल्क बहुत बुरे हालात से गुजर रहा है 90 में नवाज शरीफ आया बुरे हालात से गुजर रहा है वरी माई आई मोहतरमा आई वरी बुरे हालात से हाणे भी इमरान खान चए तो इस वक्त मुल्क बहुत बुरे हालात से गुजर रहा है अरे बाबा ये बुरा हालात तव्हांजा अञा ताईं ठीक नथा थियनि बुरा हालात चवंदड़ उरूज ते वञी पहुता असांजी क़ौम पोइ कान थी सम्झे हिन ॻाल्हियुनि करण जो मक़सद सिर्फ़ इहो आहे छो त मसला त एतिरा घणा आहिनि जो सिजो फुरी वेंदा पर कॾहिं कॾहिं माण्हू बर्डनाइज़ थी वेंदो आहे ॿुधण वारो बि हिकंदा मसला ॿुधला ॿुधी 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 पोइ दिमाग़ चवंदो हेॾां वञा मूं डेल कार्नेगी जॾहिं पढ़ियो न आउं बि ॾाढो ई फाथल हूंदुसि ॻाल्हियुनि में पोइ कॾहिं कॾहिं छिता थी पवंदासीं टेंशन जे करे सुसाइड वञी कयूं इन दफ़ा पोइ नंढे हूंदे ॻाल्हि था कयूं इमोशनल एज जी ॻाल्हि था कयूं उन ॿुधायो त ॾाढी ज़बरदस्त मसइला आहे जेकॾहिं कंहिं दोस्तनि तव्हां सभु यकीननि पढ़ियो हूंदो डेल कार्नेगी खे मां ॿिनि नौजवान नए नस्ल लाइ थो चवां साइकेट्रिस्ट कमाल जो साइकेट्रिस्ट तोड़े जो यहूदी हो परवाह जो सो मूं उनजी हिकिड़ी शइ पढ़ी उन मूंखे ॾाढी हेल्प ॾिनी उन ज़माने में हुन चयो त हिकदा ॿार पइजी वेंदा आहिनि माण्हू जे दिमाग़ ते ऐं पोइ सम्झ में न ईंदी आहे छा करियां पोइ चॿी ईंदो आहे माण्हुनि सां कॾहिं हेॾां कॾहिं हेॾां पोइ सिंधी में चवंदा आहिनि पिया कुतनि जा पेर ठाहींदा आहिनि माण्हू गटनि में हा न पोइ हुन चयो त उन चयो तव्हां वधीक स्ट्रेस छो था वठो हुनजो हल आहे न पन्नू खणो पेन खणो पंहिंजा सभु मसइला लिखो जेके बि तव्हांजे दिमाग़ में मसइला आहिनि सभु लिखो लिखण खां पोइ वरी हुनखे तरतीब ॾियो त सभ खां गहरो मसइलो कहिड़ो आहे उनखे टॉप ते रखो ईअं सिलसिलेवार हेठि जेको सभ खां गहरो मसइलो आहे उनखे टॉप ते रखो ॿियनि खे कयो बंदि जेको पहिरियों मसइलो आहे उनजे हल ते सोचो तव्हां अधु ठीकु थी वेंदो यानी ॿाहिरियां अचे असांखे जेके माण्हू वेठा आहिनि जेके जेके जिन किताब ॾिना आहिनि असांखे सम्झाइण लाइ सभु इंसानी मसइला आहिनि नफ़सियाती मसइला आहिनि इंसान स्ट्रेस वठे थो परेशान थिए उन्हनि जा हल सो ई कचहरियूं असां वटि जे चईसूं अगरि ॻाल्हि कईसूं त उतां ख़तम थी न त वॾनि जी शफ़क़त वॾनि जी कचहरी ख़तम थी वई हाणे असांजूं लाइब्रेरियूं या असांजा किताब जेके उताकुनि में पियल हूंदा हुआ फ्री बेडरूम में अची विया मां हाणे साईं वटि ॾिसी आयो मतिलबु साईं शौक़ु हाणे इनफरादी तौर ते शौक़ु पूरो था कनि जॾहिं त लाइब्रेरी मुंहिंजी सम्झ में अहिड़ी शइ मूं वटि त अञा ताईं उताक ते अथव ऐं खोड़ माण्हू खणी बि था वञनि पर ॾुख नथो थिए उहो इन करे जो दिलि चवंदी आहे त मूं वटि जेकी किताब आहे न को अची चयो वाह ॾाढो ज़बरदस्त किताब लिखियो पोइ ॿई पढ़ी सघे माण्हू यानी हाणे असांजूं पढ़ण वारी उन जेका उताक ते पूरी थियणु खपंदी हुई पर अदम तहफ़ुज़ जे अहसास जे करे उहा ख़्वाहिश पूरी करे थो माण्हू हाणे बेडरूम में पर जेका मोटी जेका बेडरूम ते जेको उताक छॾी अचे उन लाइब्रेरी छॾण जो नुक़सानु हिन समाज ते वॾो पियो आहे असां ही सभु कचहरियूं ऐं वधीक टाइम त कोन वठी वियो हा तव्हां ॿुधण वारा थकिजी पिया आहिनि सो मुंहिंजे सम्झ में खुटायूं था खणी ॻाल्हियुनि खे न ही कचहरियूं सो माशाल्लाह असां वटि मूं हिकिड़ो असां वटि मवाली अली कोई अखर बि पढ़ियल कोन हो उन बिल्कुलु कॾहिं बि स्कूल कोन वियो तव्हां वटि सॼी राति वेहे हुनजी कचहरी में रिपीटेशन न थींदी अनपढ़ियल माण्हू एतिरा खोड़ माण्हू असांजे समाज में रहनि था अहिड़ा
असांजे नौजवाननि खे आऊं ज़रूरु इहा कोशिशि कंदो आहियां मूं वटि कचहरी थींदी आहे ऐं दोस्तनि खे परे परे खां वठी उनजो मक़सदु इहो हूंदो आहे त नौजवान खे ॿुधायूं ऐं हीअ जेके जिन नौजवान अॼु इहो ख़ूबसूरत एहतमाम कयो आहे ॾाढो ज़बरदस्त आहे। पाण खे जेकॾहिं समाज अॾिणो आहे सुहिणी सुभाणे जी सुठी सिंध अॾिणी आहे ऐं अॾिणी पवंदी न अॾीसूं त पाण कंहिं न कंहिं क़बर में पूरबासीं ऐं पंहिंजा पोइ पर क़बर ते फूंडो ॾियण बि कोन ईंदा जेकॾहिं असां अखि न पटी। पाण जिन बि मसइलनि ते ॻाल्हायो सिंध जे मामलनि ते ॻाल्हायो सिंध सां जेके नाहक आहिनि मुंहिंजे ख़्याल में सोशल मीडिया जो दौर आहे हर शइ जी ख़बर पई त असां कहिड़नि मुसीबतुनि में घेरियल आहियूं सभु ख़बर पई ऐं तक़रीबन हर माण्हू तॾहिं घटि वाक़ुफ़ आहे पर उन्हनि जा हल जेके सीनियर्स आहिनि असांजा जेके जहादात सोचूं ज़हानतूं रखनि था जिन जी माशरे ते समाज ते बहितर निगाह आहे जीअं नौजवाननि जी प्रोग्राम चवंदो आहे हिन अहिड़े शहर में त महीने महीने में को न को कचरो ज़रूरु अहिड़ो थियणु खपे ॿाहिरां खां इन टाइप जा के दोस्त या इंटेलेक्चुअल को साइकेट्रिस्ट वो हिकिड़ी जाइ ते वियासीं वो कचहरी हली हुते वो वरी नौजवाननि ते उन्हनि जे वॾनि ते इन्हनि ते हिकिड़ो चाचे दाह ॾिनी यार मुंहिंजा पुट जेके आहिनि न मुंहिंजी इज़त ई कोन था पोइ ही कचहरी थी पई मूं चाचे खे चयो त लॻे थो त तूं ॾाढो मुड़ुसु माण्हू रही पंहिंजो जी हा बाबा मूंखे जेको पुछणो हो इहो मूंखे पुछणो हो पोइ मुंहिंजो असल में चला मसइलो ख़बर थी छा आहे पाण वटि मुंहिंजो सुबुह खां निकिरी वञे पीउ शाम जो घर अचे न जीअं घर में घिड़े मां चए ॿारनि खे बाबो आयो आहे त ॿार जहिड़ा खारे हेठां लिकियो वञे सभु ख़ौफ़ में मुंहिंजो हाणे पीउ आयो आहे सूअर आयो आहे घर में ॿार था ॾिजनि असां वटि अक्सर ईअं थियो आहे इन जा जेके साइड इफेक्ट आहिनि उहे बि ॾाढा ख़राब आहिनि उहो चाचे खे दिलि सां ॻाल्हि लॻी त जवानी में वाक़ई ईअं थींदो ऐं ईंदो त घर में माठ थी वेंदी मुंहिंजो पीउ घर में अचे त नारा लॻनि न ॿारनि तरफ़ां चंबड़ी वञे को कुले खां को पांचे खां को खीसो पटे त बाबा आयो आहे न पर ईअं थिए कोन थो असां पीउ घर में थो अचे त कर्फ्यू लॻी थो वञे सभिनि जो साह सुकियो पियो आहे पोइ त भला उहो पीउ न हुजे को ॿियो पीउ धारे माण्हू जेको भाए न सो ऐं हिकिड़ी नज़्म जो कुझु सुठो तूं सोची थो तूं लोची थो ऐं पीड़ा उनखे भोगी थो ओचरिया ख़बर कचार अथई हित पाप वॾो इज़हार अथई तूं सदियुनि खां मफ़तूह रहे तूं तीलीअ लाइ बूह रहे थई पंहिंजी सोच न का करणी बस आहे हा में हा करणी तूं कल बि अॼु बि ॿारणो आहे थियो कंहिंजे चए ते चारणो आहे चंग वॼे मतां को रंग करे ऐं जज़्बनि में जौलान भरे गूंगी रखणी गुफ़्तार अथई हित पाप वॾो इज़हार अथई तोखे वात मिलियो आहे खाइण लाइ तोखे वात मिलियो आहे खाइण लाइ ॼिभ मिठो ऐं चहर ॿुधाइण लाइ ऐं दिमाग़ त धन कमाइण लाइ कि न पंहिंजो सिर विञाइण लाइ हिते इन रिवाज ते हलणो आहे दिल नहीं मञे तब मञणो आहे तूं अकुल इस्तेमाल कजां जे करी बचन जो ख्याल कजां जो अकुल रुगो आज़ार अथई हित पाप वॾो इज़हार अथई ऐं कुझु जुमला जी असां जोड़े छॾ जेकॾहिं चाहींदो सुकून सां रहां त सफ़ा सवलो आहे ॾुखियो कमु कोन्हे टके जी मज़ूरी कोन्हे तुंहिंजो केरु बि नालो कोन वठंदो
कुछ जुमला जी असां जोड़े छॾ, तू नास पिते खे ॿोड़े छॾ। कुछ जुमला जी असां जोड़े छॾ, तू नास पिते खे ॿोड़े छॾ। नंग लुटजन हैरत छाजे लाइ, ऐं गैरत बैरत छाजे लाइ। तू अख जिबाई ढार खणी, नक लूसण वारो धार खणी, बस कुतो बिलो थींदो वञ ऐं पंहिंजो पेट भरींदो वञ। हा ॿुधणी बस मुचकार अथई, हित पाप वॾो धार अथई। कुछ जुमला जी असां जोड़े छॾ, यही था चओ न बंदि। कुछ जुमला जी असां जोड़े छॾ, तू नास पिते खे ॿोड़े छॾ। नंग लुटजन हैरत छाजे लाइ, ऐं गैरत बैरत छाजे लाइ। तू अख जवाई ढार खणी, नक लूसण वारो धार खणी, बस कुतो बिलो थींदो वञ ऐं पंहिंजो पेट भरींदो वञ। हा ॿुधणी बस मुचकार अथई, हित पाप वॾो इज़हार अथई, हित पाप वॾो इज़हार अथई। तो सवला तरीक़ा नहीं समाज में। इन सोच जा तव्हांखे लातार मिलंदा। गैरत ऐं बेगैरत में फर्क बे जो आहे, घणो बि कोन आहे, सिर्फ़ बे जो फर्क आहे। असांखे तय करणो आहे त बे वारी गैरत था रखूं या बिना बे वारी गैरत था रखूं। पोइ हाणे हिकिड़ा ही बि थियनि था आख़िरी बंद जहिड़ा, हा न भाउ, मरणो बे वारे खे बि आहे, बिना बे वारे खे बि आहे। पोइ कुझनि जे कब्रनि ते गुल हूंदा ऐं कुझनि जे कब्रनि ते बुजा हूंदा। असांखे तय करणो आहे त असांखे बुजनि वारी क़बर खपे या गुलनि वारी क़बर खपे। हिकिड़ी नज़म बि ॿुधायां, पोइ गाह पठिजी कयूं। हिकिड़ी अगरि चओ, मां वरी क़ौमी शइ ज़हन ते अचे पियो। अगरि चओ हिकिड़ी स्टेटमेंट हुई चीफ जस्टिस जी, क्यों न कराची को वफाक के हवाले कर दे। यकीनन पढ़ी हूंदी तव्हां सभिनी। माना छो न तव्हांजी माउ खे ॿिए सां परणाए छॾिजे। इन जो मतिलबु ॿियनि लफ़्ज़नि में इहो, ख़बर नाहे समाज कहिड़ो जवाबु ॾिनो, वॾनि मथनि कहिड़ो जवाबु ॾिनो, मूंखे ख़बर कोन्हे। पर आम हिकिड़ो ॿाराड़ी जो ॿार हुउसि, ॿी बंदूक त हणी कोन थो सघियुसि, हा न भाउ। मूं पंहिंजे जेको ॿ टे सिटूं नज़्म जूं लिखियूं ऐं उन सां ई मुखातिबु हुउसि, जंहिं चयो त छो न कराची खे सिंध खां जुदा करे छॾियूं, ऐं हुन सां ई मुखातिबु हुउसि। ऐं हुनखे इहो चयुमि त तूं ईअं थो चई, छो न फीतो पोइ ते फेराइजे, छो न फीतो पोइ ते फेराइजे, तारीख़ खे ॿीहर खणी दोहराइजे। रेज धरतीअ खे खपे थो, रेज धरतीअ खे ज़रूरी थो खपे, रत जो नंढड़ो समुंड वहराइजे। छा त ख्वाहिशा कई मसनद नशी, आफरी सदा आफरी, आफरी लख आफरी। काल कूफे में अदालत हुई लगी, ऐं कॾहिं फतवा हुई काज़ी शरीफ, मज़लूम खे मुजरिम बनायो हो वियो, तंहिंखे करबल में कुहायो हो वियो। तय कयो तारीख़ हू मज़लूम हा, ॾोहरीअ मारिया विया मासूम हा। जीअं हुसैनन फ़ैसिले खे रद्द कयो, सो नथा मञूं त सिंध खे अधु कयो। जीअं हुसैनन फ़ैसिले खे रद्द कयो, तीअं नथा मञूं त सिंध खे अधु कयो। करबला खे था क़बूलियूं रूह सी, आफरी लक आफरी, आफरी सदा आफरी। अफ़ज़ल आला भी आयो मञूं, जीअं तीअं थींदो जीअं बि चाहियो मञूं। अफ़ज़ल आला भी आयो मञूं,
तीअं थींदो जीअं बि चाहियो मञूं, पर मिठा तारीख़ खे जाचे वठो। पर मिठा तारीख़ खे जांचे वठो, छा असांजो मोरड़ो नाहे ॿुधो? ऐं दरिया दो निंदो ताले भुनड़, ऐं दरिया दो निंदो ताले भुनड़, जिन सहायो सिर छॾियाऊं की न पिड़। सिंध खे जिन माउ जी जल आ चयो मञियो, सिंध खे जिन माउ जी जल आ मञियो, ऐं उन्हनि जे माउ में था हथ विझो। अर्श लुॾंदो थरथले पवंदी ज़मीन, छा त ख्वाहिशा कई मसनत नशी, आफ़री सदा आफ़री आफ़री लख आफ़री। ऐं भल हुजा जिन जीअं पिया जोड़ियो सबब, भल हुजा जिन जीअं पिया जोड़ियो सबब, भल हलाकू थियो, भल हलाकू थियो, कयो गासिब गज़ब, भल ठटो अरगोन जीअं साड़े छॾियो, भल ठटो अरगोन जीअं साड़े छॾियो, क़ौम फाहीअ ते सॼी चाढ़े छॾियो। ज़हन ते पर ॻाल्हि हिकु सम्झी रखो, ज़हन ते पर ॻाल्हि हिकु सम्झी रखो, अॼु हुजाजी दौर नाहे मूं रखो। ज़हन ते हिकु ॻाल्हि पर सम्झी रखो, अॼु हुजाजी दौर नाहे मूं रखो। सभु जागी पिया अथव धरती धणी, सभु जागी पिया अथव धरती धणी, से मचाईंदा ड्रिबाई टामणी, सुख सां सो रहण ॾियो मालिक मटी। छा त ख्वाहिशा कई मसनत नशी, आफ़री सदा आफ़री आफ़री लख आफ़री। मूं ॾाढो टाइम तव्हांजो वरितो आहे, अलाह तव्हां सभिनि खे ख़ुशि करे। असांजूं कचियूं फिकियूं ॻाल्हियूं सभु दरगुज़र जीअं सिंध। जॾहिं जट तोते हुकुमरान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा। शियो बि काफ़र सुन्नी बि काफ़र, मस्जिद मझां अहिड़ा ऐलान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा। सत्यानास क़ौमुनि जो थींदो आहे तॾहिं। मूं त पंहिंजी सिंध में 50% जेका तबाही थी आहे न, उनमें ॿिनि जो किरदारु आहे, वॾे में वॾो। हिकु कलमकार जो, ॿिए मुबल्लिग़ जो, जेको ॾोकड़ वठी। मुंहिंजो हिकिड़ो दोस्त साफ़ी मूंखे सदर थियो, मूंखे चई त साईं मुंहिंजो न तकरीब में अचिजो, अलॻि बरदारी में। मुंहिंजो न, मूंखे न घुर, चई तव्हांखे अचिणो पवंदो। पोइ मुंहिंजो मूंखे रोक जाना, चई न रोकींदुसि। वियासीं, तो जॾहिं मुंहिंजे ॻाल्हाइण जो वक़्तु, मूं थोरो 2-3 मिंट ॻाल्हाया, घणा कोन, पर हिकिड़ी ॻाल्हि हुनखे हिकिड़ी ॻाल्हि चई। मुंहिंजो पंहिंजे, अॼु तूं सदर थियो आहीं, पंहिंजे कलम में गैरत जी मस भरजां, तूं कॾहिं कोन खपंदे, तुंहिंजो रेट कोन लॻंदो। सो असांजे कलमकारनि जे कलम में अक्सर पराए पिसम मां वरतल मस पवंदी आहे, इन करे पोइ हू नंगनि खां वठी तंगनि जो सौदो करे छॾींदा। ऐं ॿियो मुबल्लिग़ मिलियल मौज़ू ऐं मिलियल पघार ते। सत्यानास क़ौमुनि जो थींदो आहे तॾहिं, लेखक मुबल्लिग़ बि दरबान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा। ऐं जॾहिं हक़ इंसाफ़ जूतनि सां थुॾिबो, जॾहिं हक़ इंसाफ़ जूतनि सां थुॾिबो, जॾहिं मुल्ह इज़त संदो नान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा। ऐं बहिराण तस्बीह ऐं हाजी निमाज़ी ॾाढी हुजे पोइ मुस्लमान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा। सॼो ॾींहुं घर में पियो भञंदे खटोला, रुगो ॾींहं जा ख़्वाब महिमान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा। जॾहिं अणपढ़ियो आहे उस्ताद बणबो, पढ़ियल पेट ख़ातिर परेशान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा। ऐं धरती लुटण लाइ विढ़नि चोर चूंडूं,
धरती लुटण लाइ विढ़नि चोर चूंडूं वरी वोट ॾींदड़ बि नादान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा ऐं ख़ुशामद जी बुछड़ी बीमारी में फाथल असां वटि अक्सर वॾनि वॾनि मथनि वारा जूता चटींदा नक रगड़ींदा कॾहिं बि पिनंदड़ क़ौम तब्दील नथी थी सघे असां वटि त सॼो समाज पिने थो को अलाह जे नाले को अली जे नाले को कलंदर जे नाले को वॾनि जे नाले को एटीएम जे दरनि ते माई मुठी बीठो आहे